कदे हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सूरत में दो चो सुभान अल्लाह। ये अल्लाह जा कामिल बाना इन उम्मत जा मुजद्दिद पैदा थींदा ई रहंदा। मुख्तलिफ सरजमीनुन ते अहिड़ा अल्लाह जा भलारा पैदा थींदा रहंदा आहिनि। हजरत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हीअ जो लक़ब ई मुहियुद्दीन आहे। माना दीन के जिंदह कंदड़। पाण फरमाइन था त नंढो ई हुयुसि वञा पियो रस्ते सां ॾिठमि त हिकिड़ो रस्ते जे पासे खां हिकिड़ो शख्स आहे इंतिहाई ज़ईफुल जिस्म नहीफुल बदन बिल्कुल कमजोर जो मरण जे करीब हुयो। रस्ते खां पासे ते जिस्म इहे पियो आखिरी पसाहन में। मां नंढी उम्र जो आहियां वञा पियो जुमे जो ॾींहुं मस्जिद शरीफ ॾे वञा पियो। हजरत गौसे आज़म तो फरमायो उन टाइम ते अञा अहिड़ी का बि ॻाल्हि कान हुई। मां वञी रहियो आहियां उन मूंखे सॾु कयो त ऐ अब्दुल कादिर हेॾे आ। सुभान अल्लाह चो ज़ोर सां। ॿुधाए जां त अहिड़ी हालत में जेका हॾनि जी मूड़ी हुजे उहो जेकॾहिं कंहिं ॿार खे सॾु करे पाण ॾे चङो भलो ई हाली त उन जा छिरक निकिरी वेंदा। पर गौसे आज़म सुहिणो हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। इहो त ॾिसो न त घराणो कहिड़ो आहे। वालिद जे तरफ़ां हसनी आहे अमर साइण जे तरफ़ां हुसैनी आहे। ॿुधायो त जेकॾहिं इहो हसनी हुसैनी खून मिलंदो त अहिड़ा गुलाब जा गुल त पैदा थींदा न। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। हबीब जा प्यारा आशिको तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न में सवे साल गुजरी वञन सदियूं गुजरी वञन हज़ारे साल गुजरी वञन पर खुदा जो कसम आहे मुस्तफा करीम जी आल में ये बरकतूं जरूर हूंदियूं। हजरत गौसे आज़म सुहिणो आयो फरमाए थो त मूंखे सॾु कयाई त हे अब्दुल कादिर हेॾे आ। आयुसि हथ मथे करे चई त सहारो त ॾे। सुभान अल्लाह चओ। सहारो ॾे मदद कर मुंहिंजी। हजरत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त मूं उन खे हथ ॾेई करे सहारो जीअं उन खे मूं ॾिनो देर थी कान का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे मेहरबानीअ सां जल्दी उन ते जिस्म ते गोश्त वरंदो वियो। उन खे फौरन ताकत एतिरी मिली आहे आहिस्ते आहिस्ते उन में ताकत जो वधी सहारे सां वो उथी बीठो आहे। मूंखे चयईं त हे अब्दुल कादिर सुञाणी थो त मां केरु आहियां। मूं चयो त ख़ुदा थो ॼाणे केरु आहीं हिन जाइ ते पियो आहीं। चयईं त हे अब्दुल कादिर मां तुंहिंजो दीन इस्लाम आहियां। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे आंदो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में अलाए केतिरियुनि तकलीफ़ुनि सां रब करीम जे हबीब करीम इहो पैगाम आम कयो। मदीने तय्यबा में इहा इस्लाम जी रियासत कायम थी। उन खां बाद में खुलफाए राशिदीन जो ज़मानो मौजो उरूज जो ज़मानो हुयो। एतिरी त मूंखे रब करीम ये वुसात बख्शी जो परे परे जूं वॾियूं जेके रियासतूं आहिनि उहे बि इस्लाम में दाख़िल थी वयूं। उन खां बाद में
तकरीबन पौना 500 साल जो ज़मानो गुज़री वियो आहे। एतिरे ज़माने में ऐं अब्दुल कादिर जीलानी ग़लत ॻाल्हियुनि जे करे, ग़लत ये असरनि जे करे, माण्हुनि जे ग़लत अमलनि जे करे मां कमज़ोर थींदो वियो आहियां। एसि ताईं जो हिन हालत में अची पहुतुसि, मां मरण जे क़रीब हुयुसि, पर अल्लाह ताला जी ज़ात बरकात वरी तुंहिंजी बरकत सां मूंखे नई हयाती ॾेई छॾी आहे। फरमाए थो उन ये टाइम ते मां आयुसि, मस्जिद शरीफ में आयो आहियां, जेको मिले मूंखे चवे त ऐ मुहिय्यद्दीन तो ते सलाम हुजे। दीन के जिंदा कंदड़ हजरत गौसे आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। महबूब जा आशिको मता कंहिंजे ॻाल्हि में इहा ज़हन में कंहिंजे में वेहे त अहिड़ी ॻाल्हि कयो था, इहो त सभु अल्लाह जो कमु आहे, थींदो आहे न। नऊं ज़मानो आहे, साइंसी मुशाहिदे जा शौक़ीन माण्हू, तंहिंजे करे चवंदा जेका ॻाल्हि ॾिसूं उन ते अमल कयूं। इहे वलियनि जूं करामतूं, नबियनि जा मौजिज़ा इहे छो था बयान कजनि? अहिड़ियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अकुल में ई कोन थियूं अचनि। आहे या न? ज़हन में ईंदो आहे, पर ख़ुदा जो कसम आहे त करामतूं वलियनि जूं अजीब जेके अकुल में न अचनि, उहे रब करीम क़ुरान करीम में बि ज़िक्र कयूं आहिनि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब जा आशिको, टाइम काफ़ी थी वियो आहे, मां फ़क़त इशारतन इहा ॻाल्हि थो अर्ज़ कयां। सूरे नमल में पढ़ी ॾिसो उहो वाक़ियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जो वली आहे, जंहिं बल्क़ीस साहिबा जो तख़्त जेको आहे, अलाए केतिरनि मैलनि खां अख छिंभ में हाज़िर कयो। सच ॿुधाइजां, अख छिंभ में घणी देर लॻंदी आहे? के 2-3 कलाक, मिंट भला, सेकंड, चई नथो सघिजे। क़ब्ल अन यरतद इलैक तर्फ़ुक, अल्लाह ताला जी ज़ात बरकात कलाम मुक़द्दस में ज़िक्र फरमायो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार लॻल आहे। हुदहुद ख़बर ॾिनी त बल्क़ीस साहिबा उहा उतां ई निकिती आहे, पंहिंजे लश्कर सां अची रही आहे। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अय्युकुम यातीनी बिअर्शिहा क़ब्ल अन यातूनी, उन्हनि जे अचण खां अॻु में केर इन जो तख़्त उन जो हिन जाइ ते हाज़िर कंदो? त क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन। उते उन जाइ ते हिकिड़ो वॾो जिन वेठो हुयो। सुलेमान नबी सगोरे जी महफ़िल में, दरबार में जिन हूंदा हुया, वज़ीर मुशीर हूंदा हुया, अलाए केतिरा हज़ारे ताक़तवर वेठा हूंदा हुया, पर जंहिंखे हुकुम थिए उहो ई कमु कंदो हुयो। हिकिड़े वॾे इफ़रीत जिन चयो, अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक, ऐ अल्लाह जा नबी सगोरा, तुंहिंजी मजलिस जेका लॻंदी आहे 2-3 कलाक जेसि ताईं दरबार लॻल हूंदी आहे, जेकॾहिं मूंखे इजाज़त मिले त हिन ये मजलिस जे पूरे थियण खां अॻु में इहो तख़्त हिन जाइ ते खणी ईंदुसि। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। पर 2-3 कलाक लॻंदा। ईअं सम्झो त सुबुह जो 8 बजे खण खां दरबार लॻे त 11-12 बजे ताईं, जेसि ताईं मजलिस बर्खास्त थिए, इन ये टाइम ताईं तख़्त अची वेंदो। सुलेमान सुहिणे खे ख़बर हुई त इन खां वधीक ताक़त वारा बि मुंहिंजी दरबार में आहिनि। उन ॾे वाझाया ई कोन, निहारिया ई कोन ॾे। पोइ वरी उते हिकिड़ो अल्लाह जो वली वेठो हुयो, उन ई उम्मत जो वली। रब करीम फरमायो, क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब,
अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफ़ुक। रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो उन जाइ ते हिकिड़ो अहिड़ो वेठो हुयो जंहिंखे रब करीम किताब जो इल्म अता कयो हुयो। वो वली सगोरो वेठो हुयो उन उम्मत जो वली सगोरो चवण लॻो त ऐं अल्लाह जा नबी सगोरा जेकॾहिं मूंखे इजाज़त मिले न ये तख़्त आणण जे लाइ अवां जे अख छिंभ खां अॻ में मां इहो तख़्त हिन जाइ ते हाज़िर करे सघां थो। देर थी कान का जॾहिं इजाज़त मिली आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जा प्यारा बानो फलम्मा राहु मुस्तक़िरन इंदहु क़ाल हाज़ा मिन फ़ज़्लि रब्बी। जॾहिं इहो अख छिंभ मेरी जाइ ते तख़्त हाज़िर थी वियो अर्ज़ करण लॻो आहे त या मेहरबानी आहे त रब करीम जी आहे। हुन चयो हुयो इन्नी अलैहि लक़वियुन मां वॾो ताक़तवर आहियां। जिन छा चयो आलिम वेठा आहिनि हुन चयो त मां ताक़तवर आहियां वटनि कलाकनि में इहो कमु करे सघां थो। पर जिन खे जॾहिं हुन आलिमनि लिखियो आहे त हुन नबी सगोरे जी दरबार में पंहिंजी ताक़त ज़ाहिर कई तॾहिं अल्लाह जे नबी सगोरे उॾई वाझायो कोन को। ऐं वली सगोरे जॾहिं इहा अख छिंभ में जॾहिं ॻाल्हि करे छॾी चई त हीअ मेहरबानी आहे त मुंहिंजे रब करीम जी आहे। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। हज़रत गौसे आज़म जी ॻाल्हि अव्हां जी ॿुधल हूंदी न। इएं सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु रात जो टाइम हुजे अचानक ईअं जो ॾिठाई त पूरे हिन दुनिया में ईअं रोशनी थी वई। छा थी वियो? रोशनी जो सॼे जहान में ईअं थी वई। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिठी रोशनी आवाज़ अचण लॻो आसमान खां त ऐ अब्दुल कादिर मां तुंहिंजो रब पियो ॻाल्हायां तो इबादत घणी कई आहे निमाज़ूं रोज़ा अलाही छा वॾा मुजाहिदा कया कशाला कया हाणे मां तोखां एतिरो राज़ी थी वियो आहियां जो हाणे तुंहिंजे मथां इबादत माफ़ आहे निमाज़ बि माफ़ रोज़ा बि माफ़ हाणे अॻिते तोखे का बि तकलीफ़ करण जी ज़रूरत कान्हे का। सोने गौसे आज़म सोचो त जेकॾहिं निमाज़ माफ़ थिए हा त मुस्तफ़ा तां थिए हा। मुस्तफ़ा करीम जी इबादत जे आॾो मुंहिंजी इबादत कुझु कान्हे का। सम्झो था एतिरो त हबीब करीम जो ज़ुहद तक़वा इमाम बूसीरी तो फरमाए वरावदतहुल जिबालु शुम्म मिन ज़हबिन। सुभान अल्लाह ज़ोर सां जो। बस आखिरी ॻाल्हि मां अर्ज़ करण वारो आहियां वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मूंखे ख़बर आहे तव्हां लंगर अञा कोन थियो आहे न साईं। माशा अल्लाह सोहणी ॻाल्हि आहे माशा अल्लाह। खुदा कंदो लंगर बि इज़त एहतराम सां अल्लाह करीम हूअं बि असांखे हर वेले मदीने वारे जे सदके टुकुर खाराए थो। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। पर अहिड़ियुनि महफ़िलुनि में बरकत या हूंदी आहे त ज़िक्र बि ॿुधंदा आहियूं लंगर बि कंदा आहियूं। समझो था बेशक हिन लंगर जी बरकत पंहिंजी आहे। हबीब जा आशिक अर्ज़ पे कयम वरावदतहुल जिबालु शुम्म मिन ज़हबिन अन नफ्सिही फराहा अय्यमा शममी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिल जिता वञल दुनिया वॾियूं कोशिशूं करे हबीब करीम दे हबीब खे पाण ॾे छिकण जी कोशिश कई आहे। जबल सोना थी पिया उन्हनि अर्ज़ कयो त हे महबूब असां ॾे अच
ही जबल सोना थी पिया आहिनि। जेकॾहिं तूं हथ विझी त पत्थर बि सोनो थी पवे। पर कुर्बान वञा मदीने वारे मीर जे उन अज़मत तां ज़ुहद तां त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एतरी ताकत ऐं रब जो पावर मिलल हूंदे बि कॾहिं हबीब करीम दुनिया खे पसंद कोन फरमायो। रब करीम जा मलाइक सगोरा लहींदा हुया। अल्लाह करीम तो फरमाए त महबूब करीम ही पेट मुबारक बुखारो आ, पत्थर पेट सां बधल आहिनि। जेको भी तू चाही रब करीम हो तुझे लाए करे छॾे। ही जबरावा जे हुक्म ते सोना थी पवन। जेकॾहिं तव्हां चाहियो हबीब करीम अर्ज़ कयो त या रब मां इएं कोन थो चाहियां, पर मां चाहियां थो त हिकिड़ो ॾींहुं बुखारो हुजां, हिकु ॾींहं ते ढो कयां। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। छो? मदीने वारे मीर फरमायो इन जे करे त जंहिं ॾींहुं बुखारो हूंदुसि उन ॾींहुं रब जी बारगाह में घणा अर्ज़ कंदुसि। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। उन खां बाद में वरी जॾहिं बुख वारे ॾींहं खां बाद में रब करीम पंहिंजे मेहरबानियुनि सां का खारक अता कई त उहा खाई करे वरी अल्लाह जा शुक्र कंदुसि। अंदाज़ो त लगायो केॾी वॾी करम नवाज़ी आहे। हबीब जा आशिको रब करीम जूं एतिरियूं मेहरबानियूं ऐं मुस्तफा करीम वरी इबादत में ज़ुहद में हद करे छॾी। जॾहिं महबूब करीम मेराज शरीफ ते तशरीफ़ वठी विया उन जाइ ते कलाम छा थियो, छा राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं थियूं। हज़रत मुजद्दिद अल्फ़े सानी रज़ी अल्लाह तआला अन्हु मकतूबात शरीफ में ज़िक्र फरमायो आहे। हज़रत शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाए थो त रब करीम फरमायो उन जाइ ते जॾहिं जिते रब करीम हुयो ऐं मुहम्मद मीर हुयो। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। रब करीम फरमायो त ए हबीब अंत व अन मा खलक़तु सिवाक व मा सिवाक खलक़तु लिअजलिक। ऐ महबूब तुंहिंजी ज़ात आ, मां तुंहिंजो करीम रब आहियां। तोखां सवाइ जो कुझु बि दुनिया में आहे इहो सभु कुझु मूं तुंहिंजे करे ई ख़लक़ियो। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। तोखे आणू न हुजे हा त कुझु बि कोन ख़लक़ियां हा। एॾी वॾी करम नवाज़ी उन जाइ ते घुराए रब करीम फरमायो त ए महबूब तुंहिंजी ज़ात आ, मां त तुंहिंजो ख़ालिक आहियां, रब आहियां। पर तोखां सवाइ जो कुझु बि दुनिया में आहे खलक़तु लिअजलिक, इहो तुंहिंजे करे ई ख़लक़ियो अथमि। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। पर कुर्बान वञा हबीब करीम जी ज़ात तां चओ सुभान अल्लाह। अर्ज़ छा कयो आहे, या रब्बी अंत व अन व मा सिवाक तरक्तु लिअजलिक। ऐ करीम रब तुंहिंजी पाक ज़ात आहे, ही मुहम्मद करीम तुंहिंजो बानू आहे। तोखां सवाइ जो कुझु बि दुनिया में आहे ऐ करीम रब मूं उहो सभु कुझु तुंहिंजी मोहब्बत में छॾे ॾिनो आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कहीं भी शे जे तरफ वाझायो ही कोन्हे को। एतरी ताकत ऐं पावर हूंदे जॾहिं हबीब करीम केॾा निहारे त जबल सोना थी पवन। खुदा जो कसम आहे एतरियूं मेहरबानियूं हुजण जे बावजूद बि खंदक वारो ॾींहुं कंहिंखां विसरी वियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त खंदक खोटे रहिया आहियूं, उन्ही जाइ ते हिकिड़ो पत्थर अची वियो आहे
जेको सहाबन सगोरन जे धक खां ये टुटरे कोन पियो केतरा ही सहाबी आया सोने के चोरे भी कोन पिया सगाऊं न को टुटरे थो न को परे थे तो आखिर कयूं छा हबीब करीम जी बारगाह में अची अर्ज कयोसी या रसूल अल्लाह ही मसलो आहे हबीब करीम देर कई कान का पान फरमायो अन नाजिलुल्लाह इजो मा चाथो मुस्तफा करीम ट्रीकम खणी करे हिकड़ो धक आयो आहे अल्लाह अकबर जो नारो लगायो त पत्थर जो हिकड़ो हिस्सो जुदा थी वियो आहे टुकर थी वियो हबीब करीम फरमायो त रब जे फज़ल सां कैसर आजाद थी वियो सुभान अल्लाह जोर सां चओ कैसर फतह थी वियो हिकड़ो धक लगो पत्थर जो हिकड़ो हिस्सो टुटो मदीने वाले फरमायो त कैसर फारिस फतह थी वई ईरान जी सरजमीन फतह थी वई रूम जी सरजमीन फतह थी वई बियो धक आयो अल्लाह अकबर मदीने वाले फरमायो त रूम जी सरजमीन फतह थी वई याले केतरन सालन खां बाद पई थे पर कुर्बान वना मदीने जे ताजदार ता हबीब करीम इन जाए ते फरमायो त मां उता ही जा अच्छा ऐं गाढ़ा जेके खजाना आहिन उहे भी मां दिसी रहो आहियां सुभान अल्लाह जोर सां चओ हजरत फारूक आजम जे ज़माने में ईरान ऐं रूम फलस्तीन इहो फतह थियो आहे यमन महबूब करीम ट्रियो धक हणी करे फरमायो त यमन फतह थी वियो कुर्बान वना एतरो पावर हुंदे बि हजरत जाबिर साईं तो फरमाए त खुदा तो जाने त मु इन ये जाए ते जने न महबूब लथा मु डिठो त मुस्तफा करीम जे पेट मुबारक सां बे पत्थर बधल आहिन समझो था गालिबन आलिमन लिखियो आ त पत्थर इन जे करे बधो विंदो जो पत्थर थधो रहंदो आ पेट जी जेका भुख जी बाह आ उन के थधो रखण जे लाइ पेट सां पत्थर बधल हुजन साहबी सगुरो तो चवे त असां त हिकड़ो पत्थर बधंदा हुयासी महबूब सां ब पत्थर बधा पिया हुया अल्लाह अकबर वशद्द मिन सगबिन अहशाअहु वतवा तहतल हिजारति कशहल मुतरफल अदमी महबूब करीम पेट मुबारक सां पत्थर बधा हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह तो चवे त मु इहा गाल ॾिठी दिल भरजी आई भगुस अची बुखारी शरीफ में हदीस आ भगुस आयुस अची पंहिंजी घर वारी खे चयम भलो थई शल अॼु आऊं ॾाढी ॾुखी ॻाल्हि ॾिसी आयो आहियां कुछ अथई घर में महबूब करीम जी बुख मुबारक ॾिसी आयो आहियां